वफ़ाक़ी हुकूमत ॿोॾि मुतासिन लाइ आलमी बिरादरी खे मदद जी अपील करे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो। वॾे वज़ीर चयो त असांखे उमेद आहे त वफ़ाक़ी हुकूमत आलमी इदारनि खे मदद जी अपील कंदी ऐं ॿोॾि मुतासिन जी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ज़रिए मदद कंदी। वक़्त जां गुज़रियो न आहे, रिलीफ ऐं रेस्क्यू जो कमु जारी आहे। वफ़ाक़ी हुकूमत राब्ते में आहे। फ़िलहाल असांखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर चयो त मदीन में तमामु घणी बरसाति थी पर को नुक़सानु न थियो। आबाद घरनि सां नाइंसाफ़ी थी आहे। कणिक असां वटि मौजूदु आहे। का बि खोट न आहे। ज़ख़ीरे खे ईंदड़ साल मार्च ताईं हलाइणो आहे। कचे में समूरियूं ज़मीनूं सरकारी न आहिनि, खाता ठहियल आहिनि। गुडू में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर चयो त के बंदी सूरतयाल इत्मीनान जोगी आहे। कचे जे रहवासियुनि जो साथ ॾियण ते थो रायतो आहियां। हिन वक़्तु गुडू वटि पाणी पीक करे रहियो आहे। वधि में वधि 7 खां 7.5 लख क्यूसिक पाणी ईंदो। असांजी तयारी उन खां वधीक जी आहे। बंदनि ते आबपाशी टीमूं मौजूदु आहिनि। ख़ैर सां सखर बिराज वटां पाणी कढी वठंदासीं। वॾे वज़ीर गुडू ऐं सखर बिराजिस जो दौरो करे पाणी जी सूरत हाल इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। वफ़ाक़ी हुकूमत आलमी इदारनि खे मदद जी अपील न करण जो इशारो ॾेई छॾियो। तरक़ी रिथाबंदी वारे वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त ॿोॾि सबबि 500 अरब रुपयनि जो नुक़सान जो कातो लॻायो वियो आहे। हिन भेरे ॿाहिरें मुल्कनि खां इमदाद या कर्ज़नि बदिरां पंहिंजे पाण ते भाण ते ध्यानु न वेंदो। ख़ैरात खे ख़ुदा हाफ़िज़ चवंदासीं। एहसन इक़बाल जो त ॿोॾि हिकु भेरो ॿीहर ज़राअत ऐं मईशत खे पोइते धिके छॾियो आहे, पर घबराइण जी ज़रूरत न आहे। अहिड़नि नुक़साननि मां सिखणो पवंदो। 2022 में वाइदा करण बावजूदि दुनिया इमदाद न ॾिनी। हिन भेरे ॿियनि ते भाणनि बदिरां पंहिंजे पाण ते भाणनि खे तरजीह ॾींदासीं। वॾी अॻु बिलावल भुट्टो वफ़ाक़ी हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो हो त इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे त वफ़ाक़ी हुकूमत दुनिया खां मदद छो नथी घुरे। गुडू बेराज वटि मथाहें दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुडू वटि मथां वकिरो वधीक 6,33,508 क्यूसिक ताईं पहुची वियो। हेठां वकिरो 6,03,988 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बिराज वटि मथां वकिरो 4,95,056 क्यूसिक ऐं हेठां वकिरो 4,45,635 क्यूसिक रिकॉर्ड। कोटली बिराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार। मथां वकिरो 2,74,209 ऐं हेठां वकिरो 2,61,399 क्यूसिक रिकॉर्ड। पंजनद हेज वर्क्स वटि पाणी वकिरनि में मुसलसल राहत। मथां वकिरो घटिजी 3,295,761 क्यूसिक ते पहुची वियो। रावी चिनाब ऐं सतलज दरियाउनि में पाणी वकिरा मामूल ते अची विया। सिंधु में चाड़बाद कचे जा समेत ॻोठ पाणी हेठि अची विया। मुतासिर बंदनि ते खुलियल आसमान हेठि वेठल। कोटली खां हेठि इंडस डेल्टा में 2,61,399 क्यूसिक रिकॉर्ड। पाणी वकिरनि में वाद ठठे सजावल ज़िलनि जे कचे जा ॻोठ पाणी हेठि अची विया। मुतासिरनि पारां पाण मुरादो लॾपलाण पनवाखिल जे कचे वारो इलाइक़ो पाणी हेठि अची वियो। ॻोठाणनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ मदद न करण जूं दाहूं। कंदकोट ऐं कशमोर जे कचे जा बि केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। रावती जे कचे वारो इलाइक़ो बि पाणी हेठि अची वियो। ॻोठ तोतल सुंदराणी सलेमान कोश समेत ॿिया ॻोठ पाणी हेठि अची विया। फसल लुड़ी विया। मिठियाणी भरिसां सिंधु दरिया में चाड़बाद ढंढूं ऐं ढोरा भरिजी विया। रहवासी पाण मुरादो लॾपलाण करे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल थियण जो सिलसिलो जारी। कंडियारो जे 10 खां वधीक ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। ॻोठ इस्माइल ख़लीफ़ो ॾातर ॾिनो। ज़मीर कलोड़ो महबूब तुनियो ऐं ॿिया ॻोठ पाणी हेठि फसल लुड़ी विया। काज़ी अहमद जे कचे जा 15 खां वधीक ॻोठ मुतासिर। कोट राज़ी जतोई, कोट धिंगाणो, पीर हाजी, नूर शाह, उस्मान महर, नूर मोहम्मद ऊनड़, जलाल खोसो, अम जुड़े जो समेत ॿियनि ॻोठनि में पाणी दाख़िल। ज़िले इंतज़ामिया ग़ाइब। पंजाब में ॿोॾि जूं तबाहकारियूं जारी। हिकु भेरो ॿीहर तेज़ बरसातुनि जो अलर्ट जारी। शुजाबाद, रीमियार खान, अहमदपुर शर्किया, राजनपुर ऐं वियाड़ी जा समेत ॻोठ पाणी हेठि अची विया। हेठि मोहम्मद वाला ऐं शेरशाह जे समेत ॻोठनि में पाणी दाख़िल। शुजाबाद, जलालपुर, पीरवाला में लखे माण्हू बेघर। चाचड़ा शरीफ़ में हज़ारे एकड़नि ते पोखियल फसल तबाह। नबीशा ऐं दोंदू ॻोठ में बंद टुटी पिया। पाणी आबादी में दाख़िल। उच शरीफ़, अलीपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि ॿोॾि तबाही मचाए छॾी। पीडीए में मौजी। पंजाब में ॿोॾि सबबि फौत थी वियलनि जो अंग वधी 101 थी वियो। 4,700 ॻोठ पाणी हेठि अची विया। 45,70,000 खां वधीक माण्हू मुतासिर। पीडीए में 16 खां 19 सेप्टेम्बर ताईं पंजाब में शदीद बरसातुनि जो अलर्ट जारी करे छॾियो। नदियुनि ऐं नालनि में चाण ऐं शहरी ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त ॿोॾि मुतासिरनि खे बिजली जो बिल मोकिलणु मुनासिब न आहे। IMF सूरतयाल खे सम्झी वरितो आहे। हाणोकी ॿोॾि सां हुकूमत सबक़ सिखिया आहिनि। हाणे वक़्तु अची वियो आहे त असां पंहिंजी पाण पैदा कयल तकलीफ़ खे संजीदगीअ सां सोचूं। कमालिया में ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहम्मद औरंगज़ेब चयो त ॾिसणो पवंदो त असां कहिड़नि इलाइक़नि में सोसाइटीज़ ठाहे माण्हुनि खे आबाद करे रहिया आहियूं। सॼी दुनिया ॾिसी वरिती आहे त पाकिस्तान जो अवाम मुश्किल हालतुनि मां गुज़री रहियो आहे। आफ़त सटियल अवाम लाइ बिजली जा बिल मोकिलणु मुनासिब न आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, ख़ातून अव्वल आसफ़ा भुट्टो ज़रदारी शंघाई पहुची विया। शंघाई जे फॉरेन अफेयर्स ऑफिस जे डिप्टी डायरेक्टर जनरल आजियां कई। चीन जे दौरे ते मौजूदु सदर आसिफ अली ज़रदारी ज़लज़ले वार्निंग सिस्टम सां लैस हाई स्पीड ट्रेन ते सफ़र कयो। सदर आसिफ अली ज़रदारी खे चीनी इख़्तियारनि ट्रेन जी ऑपरेशन सर्विस ऐं सेफ्टी सिस्टम्स ते ब्रीफिंग ॾिनी।
असद रासिब ज़रदारी चयो त गदलाण खां पाक इलेक्ट्रिक ट्रेन ऐं ज़िलज़िला वार्निंग सिस्टम इंजीनियरिंग जो बेमिसाल कमु आहे। चीन जी जिदत पसंदी पाकिस्तान समेत ॿियनि मुल्कनि जे लाइ सबक़ आहे। कंदकोट मां JUI जो जलसेबाज़ नमून मार्च रवानो थी वियो। तड़ियलनि ख़िलाफ़ बेरहमाणू ऑपरेशन करण जो मुतालबो। राशिद महमूद सुमरो ऐं ॿियनि अॻवाननि चयो आहे त 18 सितंबर ते कराची में CM हाउस सां धरणो हणंदासीं। अमुन जी बहाली ताईं जदोजहद जारी रहंदी। घंटाघर चौक ते जलसेबाज़ राशिद महमूद सुमरो जी अॻवानी में सिंध अमन मार्च शिकारपुर लाइ रवानो थियो। मार्च मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदो। 18 सितंबर ते कराची पहुचंदो।